अची वेंदो हा अचो 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 भले वेंदा ईअं थी वियो हीउ तंबू जेको आहे सो पिसाब सूर्य बादशाह हिन तंबूअ में जमायत खे ज़ियारत कराई उन टाइम जो आहे उन खां पोइ हिन तंबूअ में हर टाइम ते जेका बि ईद अचे थी पंहिंजी उहो ईदगाह थींदो आहे जमायत ते नमाज़ पढ़ंदी आहे लंगर थींदो आहे ऐं हिते असां संभालींदा आहियूं जमायत जा माण्हू ऐं पिसाब सूर्य बादशाह टाइम खां वठी अॻु में के ॻाल्हियूं आयूं पर पिसाब सूर्य बादशाह टाइम खां वठी हा माना त हर ईद ते जीअं रमज़ान शरीफ़ ईद नमाज़ पढ़ण जमायत ईंदी आहे उन जे लाइ लंगर थींदो आहे ऐं बकरास ईद केतिरी पब्लिक ईंदी आहे हिते नमाज़ जे लाइ तक़रीबन 400-500 माण्हू अची वेंदा और जे ॻोड़े पाड़े जा ॻोठ जा माण्हू जेके आहिनि 400-500 अची वेंदा फ़कीर पोटो दरेश आहे मुंहिंजा पुट जुमू अशरफ उहे वरी मेलो लॻाईंदा आहिनि हिते हुनजी खैरात कंदा आहिनि रहमान रहीम हीउ जेको तंबू आहे सूर्य बादशाह खां वठी आहे हिते हर ईद जेका पढ़ाई वेंदी आहे जमायत सॼे इकठे कई वेंदी आहे हिते हिन इलाइक़े जी ऐं हिते हर क़ौम जा माण्हू जीअं सैयद राजड़ ऐं ॿिया जेके बि क़ौमूं आहिनि हिते उहे सभु हिते ईंदियूं आहिनि शिरकत कंदियूं आहिनि जेको प्रोग्राम थींदो आहे इहो यानी इहो तंबू ईअं सम्झो त क़दीम आसार में बि शामिलु कयो वञे थो सूर्य बादशाह जे हवाले सूर्य बादशाह जे हवाले सां हा हीअ जेका डंडा आहे पासे में इन में पीर साहिब सूर्य बादशाह जेके जॾहिं हिते सफ़र ते आयो हो उन मंझि हिते पाण सगोरनि व्यंजन फरमायो तड़कियूं डंड मंझि तरण सिखिया उन डंडा उन टाइम खां पोइ जेको हिते असां हिन डंड ते जेके बि माण्हू खे बीमारी वग़ैरह थिए थी या को मलो थिए थो त उहा बास करे हिन तड़ हिन ते करे थो वेंझे थो अचो त उहा ख़तमु थी उहा डंड हीअ जगह उहा ई आहे जिते साईं सूर्य बादशाह ज़ारत कराई उहा हीअ ई जगह सूर्य बादशाह पंहिंजो रूहानी सफ़र कयो हो जेके अछड़े थर खां परे परे खां कई आया माण्हू इंडिया जा बि हिते माण्हू आया ऐं हिते जेके बि माण्हू हिन जाइ ते रहनि था इर्द गिर्द जेके भर पासे में इहे सभु जो आहे से कादरी तरीक़े सां ऐं दरगाह शरीफ़ सां वास्तो रहे थो हिते को बि माण्हू ईअं कोन्हे को जेको बि रहे थो उहो सभु कुझु हिते रहे थो उहा हीअ जॻह आहे जेका तव्हां जे साम्हूं हीअ ऐं हथु खणी हीअ साॻी जॻह उहा ई आहे हिते हीअ साॻी जॻह आहे